गुरदरिया खान किथे ईअं त न आहे बाल सिंधु खे पंहिंजे ॻोठ में ई न रखियो हुजे? चाचा सिंधु बाल जे ॻोठ में केदा, पर इहा ख़बर कोन थी पए त उनखे कहिड़े घर में रखियो अथनि। बाल जे ॻोठ जो अहिड़ो को माण्हू न आहे जंहिंखे जांच जे लाइ चओ। मुंहिंजो बाल जे ॻोठ में को बि अहिड़ो वास्ते वारो कोन्हे जो सही नमूने सां जांच करे ॾे। या कंहिं ॿिए दोस्त खे चओ त जांच कराए। जेकॾहिं न मूंसां सचाई ते चढ़े त कोन को अहिड़ो माण्हू ॻोल्हे वींदो। चाचा मूंसां मूंखां पासीरो थी वियो आहे ऐं हू सची दिलि सां का बि कोशिशि कोन थो करे। जेसीं ताईं असां हिन छोकिरीअ खे आज़ादु नथा करायूं तेसीं ताईं बहावल ऐं वक़्त में असां हथ नथा विझी सघूं। पुट सिजावल खान जी पुलिस में सुठी ॼाण सुञाण आहे, उनखे चई बहाल ते ज़ोर रखरायो। इहा बि कोशिशि करे था ॾिसूं। हिते वेही छा था कयूं? हलो त सजावल खान ॾे हलूं। उस्ताद मानी खाई सिजावल जे तरफ़ निकिरूं था। चाचा तव्हां वञी मानी खणी अचो। पुट मानी पाड़े में तयारु थियण लाइ ॾिनी आहे, जीअं न तयारु थींदी त छोकिरो खणी ईंदो। मानीअ जो ख़ैरु आहे पुट, दरिया खान हींअर ई निकिरूं। त उस्ताद मानी खाई पोइ हलंदासीं, वापसीअ में सिज लही वेंदो, सॼे ॾींहुं बुख ते कोन हूंदासीं। ॿिनि दोस्तनि खे काॾे करे छॾी? लॻे थो त अञा निंड पिया आहे। इखलाक तोखे नी बख़्शियल मथां नज़र रखणी पवंदी। इहा ॻाल्हि त मूंसां दरिया खान बि कई हुई, पर मूंखे नथो लॻे त को बशकियल गद्दार हूंदो। हिकु चक्कर गद्दारी करे वियो आहे, अञा पेट कोन भरियो अथसि। जेकॾहिं हू गद्दारी करे बि चुको आहे पोइ उनखे तव्हां गॾायूं छाजे लाइ था वठो? अञा पक्का सबूत न आहिनि मिलिया। जॾहिं मिलिया न उन्हनि खे गिची में हथ विझंदासीं। उनखे गिचीअ में अहिड़ो त पटो विझंदासीं यादि रखंदो। भक्त राति तव्हांजे ॻोठ में सॼी संगत लथल हुई ऐं तव्हां सुकून जी निंड सुतल हो। बशकियल हू केतिरो रुलंदा भली असांजे ॻोठ में लहनि, पर छोकिरीअ जी उन्हनि खे कॾहिं बि ख़बर कोन पवंदी। छोकिरी उन ॻोठ में आहे या ॿिए ॻोठ में? उन सुवाल करण जी तोखे का बि ज़रूरत न आहे, न ई तोखे हक़ीक़त ॿुधाईंदुसि। छा तुंहिंजे मुंहुं मथां एतबार न आहे? ॻाल्हि एतबार जी न आहे बशकियल, पर तूं इहो वज़न खणी कोन सघंदे। उन शइ खे कुलो न ॾे बशकियल। ठीकु आहे भक्त, हाणे मां हलां थो, पर हिकु ॻाल्हि यादि रखजांइ, सॼी संगत तव्हांजे पोयां आहे, पंहिंजो ख़्यालु रखजांइ। तुंहिंजो सोट दरिया खां वधे थो दर दर ते चितियूं घसाईंदो। केॾीमहिल कंहिंखे थो मोकिले, केॾीमहिल कंहिंखे थो मोकिले, धमकियूं थो ॾियाराए, सो बि न बहावल खे तुरू इहो दिलि तां छॾो लाहे छॾे त बहावल कंहिंजी धमकियुनि में अची डिॼी वेही रहंदो, जा वरी बहावल जी दिलि फूकड़े वांगुरु कान्हे का जो जल्दी फाटी पंदी। कन खोले ॿुधी त छोकिरी, तुंहिंजी शादी थींदी त मुंहिंजे भाइटे वक़्त सां थींदी। बस तव्हां पंहिंजो ॾाढ ॿियनि खे ॾेखारिजो, मूं तव्हांजो छा बिगाड़ियो आहे जो मूंखे हिते कैद कयो अथव? जंहिं ॾींहुं बि तूं वक़्त सां शादी लाइ राज़ी थींदीअ न, उन ॾींहुं तुंहिंजे मथां ॾाढ ख़तम थी। जेकर मां हुन सां शादी न कयां त पोइ सॼी ज़िंदगी तूं मुंहिंजे कैद में रहंदी। इन खां पहिरियां सोट दरिया खान तोखे पूरो करे मूंखे हितां छॾाए वेंदो। मां पाण चवां थो त दरिया खान सिधो अची मूंसां विड़े त ॾेखारियांसि ॾींहं जा तारा, पर हू वधे थो माण्हुनि खे मिथूं कंदो। हू तो जियां फॾाई न आहे। तूं अञा दरिया खान खे कान थी सुञाणी, मां उनखे सुञाणां थो। मैसणो पीठल पाणी चपन में वेठो मिम मिम कंदो। तूं बि फॾाई आहीं, पर तूं पंहिंजे मक़सद में कॾहिं कामयाब न वेंदे। छोकिरी आहे, तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी त मां कामयाब वञा थो या न। हुकुम क्यों नवाब खाना, कीअं यादि कयो अथव मूं मिस्किन खे? अच्छा साहब, इन इलाइक़े में ॿीहर अचण ते तव्हांखे भली कान, मां तव्हांजे लाइ दावत जो बंदोबस्त कयो आहे। न नवाब खाना, मूं अजायूं दावतूं खाइण छॾे ॾिनियूं आहिनि। मुंहिंजे का तव्हांजी हितां बदिली कराई, लॻे थो इहा कावड़ अञा तां नथी न आहे। नवाब खाना, का बि कावड़ न आहे। ओए, दावत का इनकार छो पिया कयो? असल में हिन दावत जे बदिले तव्हां मूं मथां एॾो वज़न रखंदो जेको मां खणी न सघंदुसि। फिलहाल तव्हां ते को वज़न कोन थो रखे,
बाक़ी जेकॾहिं को कमु फाथो त उहो तव्हां खां ई वठो, चाहे पोइ तव्हां दावत खाओ या न खाओ। ठीकु आहे नवाब खान, पोइ राति मां तव्हांजी दावत ज़रूरु खणी मूंखे तव्हांजो इंतज़ारु आहे। ठीकु आहे, पोइ मूंखे इजाज़त आहे। बाक़ी हाल वाल राति जो कंदासीं। सॼा दरिया खान वारा ऐं हुनजा समूरा दोस्त असांजे ॻोठ जे ॿाहिरां फिरंदा पिया वतन, पर असांजो उन तरफ़ ख़्याल ई कोन हो चाचा। काथे ईअं न थिए चाचा जो असांजी लापरवाहीअ जे करे हू छोरीअ खे उतां आज़ाद कराए वञनि। छोकिरी खे जल्दी आज़ाद करण एतिरो सवलो कमु न आहे जेतिरो तूं सम्झींदो। जंहिं जॻह ते छोकिरी खे असां क़ैद कयो आहे दरिया खान जे त मलाइकनि खे बि ख़बर कान पवंदी। ओ भली इहो दरिया खान जुतियूं घसाईंदो वते। चाचा जेकॾहिं हू पुलिस में वञनि था त पोइ जे हो पुलिस में वञनि हा न त पहिरीं वञनि हा, मल वञी छा कंदा? वरी बि इहो अंदाज़ो असांखे रखणु घुर्जे चाचा, छो त सजावल खान हितां नाउमीद थी वियो आहे। उन करे दरिया खान खे पुलिस में वञण जो इहो सजावल ई ॾस ॾींदो चाचा। ये पुलिस जी चढ़ाई कनि था न, मां गिरफ़्तार थी वञा त तूं सिधो वञी दरिया खान सां मिलजांइ ऐं हुनखे ॿुधाए छॾजांइ जे पुलिस खे न पलनि छोरीअ जा हॾा बि कोन मिलंदा हुननि खे। इन मसइले खे जेतिरो बि जल्द थी सघेव न त हिक पासे कयो चाचा। फिलहाल त इन दरुअ खे खुरड़ियूं हणजे, अञा थकियो ई कोन्हे को। पोइ सोचींदासीं त इन छोरीअ जो छा करणो आहे। चाचा साईं ने छोरीअ जो मूं सां ई निकाह थींदो, तेसिताईं इन छोरीअ खे हितां छॾणो न आहे चाचा। ईअं ई कंदासीं, कुझु वक़्तु रुगो सोचण जी। मीरा कल चाची मेरू न्यापो कयो हुयो, चए पे त मूं वटां थी वञ। पर राणी कुछ देर लाइ वञी थी अची हां। तोखां मोकल कोन वठी हुई त कीअं वञा मीर? न में मोकल जी कहिड़ी ज़रूरत आहे राणी, वञी थी अची हां। तुंहिंजी इजाज़त खां बग़ैर मां घर खां ॿाहिरि पेर रखण जो सोचे बि नथी सघां। राणी ये तुंहिंजो कुर्ब आहे मूंसां, कि तूं मुंहिंजी एतिरी इज़त कंदी आहे। मीर तूं छा थो सम्झी त असां बाबा खे राज़ी करण में कामयाब थी वेंदासीं? राणी तुंहिंजो ई पीउ आहे, हुनजो अंदाज़ो तोखे बहितर हूंदो। मां छा थो चई सघां? जेसी ताईं वक़्त बाबा सां गॾु आहे न त बाबा जी कावड़ असांजे मथां ख़तम कोन थींदी। हा राणी, तुंहिंजो सौट वक़्त असल में इहो नवाब खान जो ख़ासि चमचो आहे। अदी खे अगवा करण ऐं उनखे माराइण में बि इन ई वक़्त जो हथ आहे। जंहिं ॾींहुं वक़्त जी असिलत बाबा जे साम्हूं आई न त बाबा पोइ उन खां नफ़रत कंदो। न राणी, वॾो चालाक आहे। वो कॾहिं बि पंहिंजी असलियत चाचा जे साम्हूं ज़ाहिर थियण ॾींदो ई कोन। आख़िर केसी ॾींहुं पाण खे लिकाईंदो? चवंदा न आहिनि त 100 रात चोर जी हिक रात भागे जी। हा राणी, मूंखे वो नई ॾींहं जो इंतज़ार आहे, वो भागे वारो ॾींहुं कॾहिं असांजे इन शैतान वक़्त मां जान चुकंदी। मूंखे त ख़बर ई न हुई त इहा छोकिरी अचण सां ई मुंहिंजो जीअण जंजाल कंदी। अदी बेगुल, इन में तुंहिंजी भलाई आहे त मूं मन जा हुकुम मञ। भले, वाह वाह दा, अॼु ताईं न बेगुल तुंहिंजा हुकुम मञा आहिनि जो हिन छोरीअ जा मञींदमि हुकुम। मञणा पवंदई अदी, मञणा पवंदई। मूंसां जो हुकुम केरु मोटाईंदो? अदा सालू मलंगनि खे न छेड़े, जेकॾहिं धमाल लॻी न त पोइ तूं मुंहुं कोन ॾेई सघंदे। मां बि इहो ई चाहियां थो न, हाणे धमाल त जान छुटे। जेकॾहिं तोखे धमाल ॿुधण जो शौक़ु आहे न त पोइ अचो मां तव्हां ॿिन्हिनि खे ॾेखारियां थी धमाल त कीअं थींदी आहे। कंट्रोल आदि बेगुल, कंट्रोल। अॻिते वधी त नुक़सान में वेंदी आहे। चाचा, जेकॾहिं ही माई होश मां निकिती न त हिते कान रही सघंदी। मुंहिंजो दिमाग़ जवाब ॾींदो पियो वञे ई। तोखे कंहिं चयो माई त तूं सबुर का कम वठ? मां सोचां थी मूमली तूं जो हिन सालूअ जो तव्हां ॿिन्हिनि जो मूंखे बिलो करणो पवंदो। हाणे रुगो तुंहिंजा हवाई फायर अथई, निशानो असांजो लॻंदो। कीअं छोकिरी? हाँ, तुंहिंजे चाचे जो दिमाग़ कम करण छॾे वियो आहे।
पर तूं त सियाणो आहीं, सोचे सघींदो तव्हांजे हिन कदम खणण सां खून थी सघनि था। चाचा जो दिमाग़ कमु करणु छॾे वियो आहे। मुंहिंजो दिमाग़ उन खां वधीक ख़राब आहे। तव्हांजो दिमाग़ दुरुस्त करण लाइ दरिया खान ज़रूर ईंदो। शायदि तूं दरिया खान खे माराइण थी चाहीं, तॾहिं त तूं एॾो ज़िद कयूं वेठी आहीं। मूं को बि ज़िद नाहे कयो। जेकॾहिं तूं रज़ा ख़ुशीअ सां मूं सां शादी करणु चाहीं थी त पोइ इहा दुश्मनी इते ई रुकिजी वेंदी। पर जेकॾहिं तो मूं सां शादी न कई त पोइ सम्झ दरिया खान जो मरण पको आहे। तव्हां दरिया खान जो कुझु बि बिगाड़े नथा सघो। हिन वक़्तु दरिया खान असां खां लिकंदो अचे थो ऐं तूं वरी चवीं थी हू तोखे छॾाइण ईंदो। ईअं नथो थी सघे त दरिया खान तव्हां खां लिके, हू त तव्हांखे ॻोल्हींदो थो वते। असां त सॼो ॾींहुं ॻोठ जे ॿाहिरां घुमंदा वतऊं था। जेकॾहिं हू असांखे ॻोल्हे हा त हू असांजे साम्हूं ज़रूर ज़ाहिर थिए। ईंदो, ज़रूर ईंदो ऐं तव्हांजे साम्हूं ईंदो, तव्हांजी मौत बणिजी। जेसिताईं तूं दरिया खान खे माराईंदीअ न तूं उड़ंदीअ कोन। तमामु जल्द दरिया खान जो लाश खणी तुंहिंजे अॻियां रखंदुसि, पोइ तोखे ख़बर पवंदी। पुट मूंसा इहा मुंहिंजी ग़लती आहे जो मूं तोखे दरिया खान खां अलॻि रहण जो चयो। यार मूंखे माफ़ कयो। माफ़ी घुरी, मूंखे शर्मसार न कयो। मां तव्हांजे चवण ते दरिया खान खां अलॻि कोन थियो हुउसि, पर मूं शादी कई। उन जे करे मां दोस्तनि खां पासीरो थी वियो। चाचा, हाणे ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में वेठी आहे त ॾोहनि जी दुनिया में बर्बादीअ खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे। उन करे मां पंहिंजी बाक़ी ज़िंदगी अमुन अमान सां गुज़ारणु थो चाहियां। मूंसां इहो त मूं बि सोचियो हो त सोट सिंधूअ खे घुराए ऐं शादी करे सुकून जी ज़िंदगी गुज़ारिया, पर तो ॾिठो त थी छा वियो यार। असांजे अंदर में जेकी अना ई ज़िद आहे न, उहो ई असांखे बर्बादीअ तरफ़ धिकींदो आहे। पुट मूंसा कोशिशि करे हिन मसइले खे अमन अमान सां हल कयो। चाचा, जॾहिं बहावल मुंहिंजी का बि ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे त पोइ इन मसइले खे मां अमन अमान सां कीअं हल कयां? मूंसां छोकिरीअ खे आज़ादु कराइण जी का त वाट हूंदी न यार। यासीन, छोकिरी जिथे क़ैद आहे न, पहिरियां उन जाइ जी जांच कबी, पोइ हमराह वठी पूरी पंहिंजी ताक़त सां उन्हनि जे मथां हमिलो कर ऐं छोकिरी खे छॾाए ईंदासीं। तुंहिंजी बहाल जे ॻोठ में ॼाण सुञाण आहे, कंहिं मुख़बर खे छॾ त असांखे सिंधूअ जी जांच वठी ॾे। इहा ख़बर पए त बहाल सिंधूअ खे किथे क़ैद करे रखियो आहे, पोइ कमु असांजो आहे। तूं दिलि जाए कर दरिया खान, मां पंहिंजी तरफ़ खां पूरी कोशिशि कंदुसि ऐं जीअं ई मूंखे ख़बर पई न तव्हांखे अची ॿुधाईंदुसि। मूंसां असांखे तुंहिंजे नियापे जो इंतज़ारु रहंदो। सजावल खान, नवाब खान मूंखां को कमु वठणु पियो चाहे। फ़िलहाल त ॻाल्हि खे गॾाए आयो आहियां। सोचियुमि तव्हां सां सलाह कयां, पोइ अॻियूं कदम खणां। असां साहब भला इहो त ॿुधायो त नवाब खान इहो ज़ाहिर कयो आख़िर तव्हां खां कमु कहिड़ो थो वठणु चाहे? न सजावल खान, नवाब खान रुगो इशारो ॾिनो ऐं राति मुंहिंजी दावत बि कई अथसि। थी सघे थो ते खुली ॻाल्हि करे। पोइ त राति नवाब खान जी दावत तव्हांखे खाइण ज़रूरु वञणु घुरिजे। थोरो ख़बर त पए त उनजी नियत में आहे छा। ठीकु आहे सजावल खान, नवाब खान जी नियत में जेको बि हूंदो न, मां तव्हांखे ॿुधाए छॾींदुसि। नवाब खान वॾो हरीफ़ आहे, उनखे ख़बर आहे त तव्हांजी बदली कराए हिते आणण वारो मां आहियां। इन करे चवां थो साहब त हू वॾे एहतियात खां कमु वठंदो। मूंखे ख़बर आहे सजावल खान, छो त मां तव्हां खां वधीक नवाब खान जे वेझो रहियो आहियां ऐं नवाब खान जी फितरत खां मां चङी तरह वाक़ुफ़ आहियां। नवाब खान जी जेकॾहिं फितरत खां वाक़ुफ़ आहियो त पोइ हर क़दम सोचे सम्झी खणिजो। तो नवाब खान जी ॻिची में अहिड़ो नोड़ विझणो आहे जो हर क़दम ते असां खां छिड़के ऐं उनखे कुरड़ी हणण जी मोहलत न मिलणु घुरिजे। उन करे मां तव्हां खां इजाज़त वठणु आयुसि, छो त नवाब खान जे वेझो थियण लाइ मूंखे तव्हांजी गिला करणी पवंदी। तोखे पूरी इजाज़त, असद साहब तोखे पूरी इजाज़त आहे। कहिड़े बि तरीक़े सां नवाब खान खे न चाल में हाथी को बचुल, मूं कुझु पैसा पत छट कया आहिनि, वञा थो मोबाइल वठणु। दुआ कर त इन्हनि पैसनि में मोबाइल मिली वञे, सॼी राति कचहरी कंदासीं। ॻाल्हि त ॿुध,
तो लीमे सां मोबाइल जी ॻाल्हि कई आहे छा? न न मूं त ईअं मिड़ी हिन भाॻे खे चेड़ाइण लाइ चयो हो। मूं मोबाइल वरिती न आहे, अॻु में मूं ते शक करणु शुरू कया अथई। वो चरी मोबाइल रखी या न रखी, लीमो तुंहिंजे मथां शक कंदो रहंदो। इन खां सुठो आहे त मोबाइल रख। न न, मां मोबाइल पाण वटि कोन रखंदसि जेसिताईं मूंखे लीमो इजाज़त नथो ॾे। उहो त तोखे कॾहिं बि इजाज़त कोन ॾींदो, पोइ तूं छा कंदीअ? पोइ कॾहिं बि मां मोबाइल कोन रखंदसि। चरी हिकिड़ो चक्कर मोबाइल ते कचहरी कई न, ॼण तोखे हीरोइन जो नशो लॻी वियो। जेकॾहिं मोबाइल एॾी ख़तरनाक आहे न त मूंखे न घुर्जे। चरी मोबाइल में वॾो मज़ो आहे, तो हिकु चक्कर हलाए त ॾिस। चयमि न, मूंखे मोबाइल जी का बि ज़रूरत न आहे, हाणे हितां निकिरण जी कर। खाली मोबाइल न रख, बाक़ी ने मोबाइल जे बहाने लीमे खां मां तोखे पादर ज़रूर हयां। हाँ हाँ, हे मूं छा चई वियो? हे हाणे छा कंदो? अस्सलाम वालेकुम, हुकुम करे। वालेकुम अस्सलाम। गुलड़, तोमें हिकिड़ो कमु फाथो आहे। जेकॾहिं मुंहिंजो उहो कमु करी त मां तोखे ॿुधायां। हुकुम कर। तुम जो कम न कंदुसि ॿियो कंहिंजो कंदुसि। हिकु ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ गुलड़, जेकॾहिं तूं मुंहिंजो इहो कमु न करी त पोइ इहा ॻाल्हि कंहिंसां कजां बि न। इहो तुंहिंजो मुंहिंजो राज़ तुंहिंजे मुंहिंजे विच में ई रहे। छा? मां ॿार न आहियां, सॼी ज़िंदगी मूं नवाब खान लाइ कमु कयो आहे। उन जो मूं कॾहिं राज़ ज़ाहिर कयो आहे जो मां तुंहिंजो कंदुसि? मूंसां मूंखे ख़बर आहे कि तूं जो राज़ मूं ज़ाहिर कयो न, ईअं सम्झो मूं पंहिंजे बोत खे दावत ॾिनी। न गुलड़, मूं मां तूं को बि ख़तरो न सम्झ, छो त मूं हाणे सभु फदा ऐं फसाद छॾे ॾिना आहे। उन करे ही जेका ॻाल्हि मां तोसां कयां थो, कुर्ब में ई कयां थो। मूंसां यार, जे तूं मूंखे कुर्ब में चई न त तुंहिंजे लाइ गुलणी जान बि हाज़िर आहे। हुकुम कर, मूंखे छा करणो पवंदो? गुलड़, तूं रुगो मूंखे इहा जांच करे ॾे त बहावल दरिया ख़ान जी सौट खे कंहिंजी क़ैद में रखियो आहे। छा इहा जांच अॼु शाम ताईं तोखे पुॼाईंदुसि मां। गुलड़, पोइ इहो तुंहिंजो थोरो मां कॾहिं बि लाहे कोन सघंदुसि। जेकॾहिं यार छोकिरी असांजे ॻोठ में क़ैद आहे न, इहा ॻाल्हि मूंखां कान लिखंदी। ऐं इहा ख़ुशख़बरी मां तो शाम ई अची ॾींदुसि त छोकिरी किथे क़ैद आहे। ठीकु आहे गुलड़, तूं भली वञ ऐं जांच करे शाम जो मूंखे हिते ई अची ॿुधाइजांइ। मां हिते तुंहिंजो इंतज़ारु कंदुसि। इंशाअल्लाह मां शाम ताईं तो वटि पहुचींदुसि, पर पकी ख़बर सां। पक? इंशाअल्लाह, ईअं ई सम्झो। इजाज़त। इजाज़त। दरिया खान, मां तुंहिंजे साम्हूं शर्मसार आहियां। मुंहिंजे करे तोसां ही मसइलो पैदा थियो ऐं मां एतिरो त मजबूर आहियां जो हिन मसइले में तुंहिंजी का बि मदद नथो करे सघां। मां सम्झां थो मीर, अगरि जे तो मुंहिंजी मदद कई ऐं बहाल खान जे साम्हूं बीठे त बहाल खान तुंहिंजे लाइ मसइला खड़ा कंदो। ज़रूर, तव्हां मिलिया हूंदो चाचा भाउ सां। आख़िर छा थो चवे? ज़िद ते आहे ऐं चए थो त सौट सिंधूअ जो निकाह मां वक़्त सां कराईंदुसि। अगरि जे इहो क़दम खणंदो न त छा मां वक़्त खे ज़िंदा छॾींदुसि? मीर, बहावल हद खां वधीक ज़िद्दी आहे। हाणे तूं ई ॿुधाए उन खे कीअं सम्झाइजे। सही थो चईं यासीन, उनजे साम्हूं जेके जुतियूं मूं घसायूं आहिनि उहा मूंखे ख़बर। चाचा भावल सम्झण जो आहे ई न। इहो मरंदो, पोइ उन मौत जी मयार तूं मूंखे न ॾिजांइ। दरिया खान, मां त तोखे इहा ई सलाह ॾींदुसि त जेकॾहिं मसइलो इहो ॻाल्हियुनि जे ज़रिए हल थी वञे त बहितर आहे। तव्हां हथियार न खणिजो। मीर, ॻाल्हियुनि जा सभु दर बंदि थी चुका आहिनि। बहाल ऐं मुंहिंजे विच में हथियार फ़ैसिलो कंदा। जेको ॾाढो थियो उहो ई ज़िंदा रहंदो। मां त ॿिन्हिनि धुरनि जे लाइ इहा ई दुआ कंदुसि त मसइलो ॻाल्हियुनि जे ज़रिए हल थी वञे, ताकि खून रेज़ी न थिए। अरे हेॾे कुलण कद पुत में आंगूठो बि न लही, बाक़ी सही शैतानगिरी में वॾो ॿार ई सॼो ॻोठ वेड़ा थी ॾे ख़बर। शैतान 24 कलाक तव्हांजे घर रहंदो आहे। असांजे घर कोन रहंदो आहे, बाक़ी शैतान खे बि सिखिया मूं नी
आखिर तुंहिंजो मक़सदु कहिड़ो आहे? मक़सद मुंहिंजो इहो आहे त यार अहिड़ी शैतानगिरी कई अथई जो माण्हू सां विड़ियो पियो आहे। का कुराड़ी कंहिं कुराड़ी सां कान थी टवे, को हमरा को कंहिं हमरा सां कोन थो ठहे। एॾो छेड़ो करे अथई शैतानगिरी में। ज़रूर को शागिर्द बि कयो हूंदो। अॼुकल्ह पढ़णु सवली ॻाल्हि आहे, शागिर्द थियणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। पर ॿुधी थोरो घुर त सेखार कीअं इहो कीअं थींदो शागिर्द, इहो शैतानगिरी कीअं थींदी आहे। ॻाल्हि ॿुध, हा मां तोखे सेखारियां थो, हा पर हिकिड़ी ॻाल्हि ते विच में न ॻाल्हाईंदे। न विच में कोन थो ॻाल्हाए। ठीकु आहे? तेरी जंहिं ईंदे न तूं, हा पोइ जंहिं बहाल मिलंदी न, हा त पोइ उनखे छा चवंदे? छा चवंदोमांसि? छा ॿुधाए थोरो? अड़े विच में त न ॻाल्हाए न। मां ॻाल्हाए कोन त तूं ॿुधाए न। हा पोइ जंहिं तूं हुनखे ॾिसंदे न, हा त पोइ तूं अखियुनि जॻह न, हा तोखे हीअं करिणो पवंदी, हीअं करिणो पवंदो। हुन मुंड ते ॾिसणो पवंदी। न पर पहिरीं ॻाल्हि आहे त मां जॾहिं ॾिसां थो न बूथ चङी तरह त पोइ तवजो ॾे, पोइ करिणो खपे। अड़े बाबा सम्झा त विच में छो थो ॻाल्हाई? हा सम्झा मूंखे विच में न ॻाल्हाए। नथो ॻाल्हायां। अगरि जे मूं सां मिलंदी न, हा त वरी मूं ते मुंह ते ॾिसंदे, हा मूं सां वरी हीअं ईंदी। न पर बराबरि मूं सां न अचे त पोइ भला। अड़े बाबा तूं विच में न ॻाल्हाए। मूं सां नथो मिले न, हा ऐं तोखे जो बाहुल बिल्डोज़र मिले न, हा उहो वरी फूक ईंदी। हा हुनखे जीअं ॾिसंदे न, हा मुंहं खे ॾिसंदेसि न, त पोइ तूं पंहिंजो चहिरो ठाहींदे। न पर मां छो ॾिसां? छो ॾिसांसि? छो मसइलो छा आहे? छो? अड़े बाबा ॾिसण वारा कम जी। अरे मां तो सेखारिया कोन। तव्हां कुझु ॾींहंनि जे लाइ सिजावल जे माण्हुनि खां पासीरा रहो। हू बेफ़िक्र थी वञनि ऐं इहो सम्झनि त असां मां उन्हनि खे को बि ख़ौफ़ न आहे। इहो सम्झनि। सम्झो था न मुंहिंजी ॻाल्हि खे? या बार बार तव्हांखे सम्झायां ॿारनि वांगुरु? वॾा असां त खणी उन्हनि खां पासीरा थी वेंदासीं, पर पोइ बि उन्हनि जो ख़ौफ़ ख़तमु कोन थींदो। जॾहिं असां उन्हनि जो पीछो करणु ख़तमु करे छॾींदासीं, पोइ हू असां मां ख़ौफ़ छो कंदा? वॾा हिन वक़्तु सिजावल ॿिनि मसलनि में फाथल आहे। इहो ई वक़्तु आहे सिजावल खे लेटाइण जो। दुश्मन खे मारण में कॾहिं बि जल्दबाज़ी न कजो। जेका मां नसीहत कयां थो गौर सां ॿुधो। छा चयो मूं? दुश्मन खे मारण में कॾहिं बि जल्दबाज़ी न कजो, न त असां पाण नुक़सान खाई वेंदासीं। ऐं इन्हीअ करे कमु अहिड़ो करणो आहे जो सिजावल जूं वायूं बताल थी वञनि। छा थी सोचींदो रहे। वॾा सजावल ख़ान जो असां तरफ़ ख़्यालु हटी वञे, हुन लाइ असांखे घणो वक़्तु इंतज़ारु करिणो पवंदो। सिजावल जा माण्हू लापरवाह आहिनि। असांखे घणो वक़्तु इंतज़ारु कोन कराईंदा। ॾिसजो, ॾिसूं था इहो भोता नवाब खान छा थो करे। कुझु ॾींहं इंतज़ारु था कयूं, पोइ ॾींहं सिजावल जो असां विलो करे वठंदासीं। बाबा साईं, मूंसां हुकुम कयो आहे मां हुनखे जांच करे ॿुधायां त बावल छोकिरी खे किथे क़ैद करे रखियो आहे। बोलो ना, तूं हीअं करजो, इहा सॼी हक़ीक़त वञी बावल खे ॿुधाए। ठीकु आहे बाबा साईं, ॿुधायां थो वञी बावल खे, पोइ मूंखे छा करिणो आहे। पोइ तोखे जीअं बावल चवे हीअं कजां। पोइ त बावल दरिया खाननि खे पंहिंजे ॼारे में ई फसाईंदो। हा गुलना, मां बि इहो ई थो चाहियां त दरिया खान वारा बावल जी खोटल खॾ में किरनि ऐं बावल उन्हनि खे उते ई दफ़न करे छॾे। ठीकु आहे बाबा साईं, पोइ त मां वञी थो बावल खे रोहीअ ते तिखो कयां। बावल खे अहिड़ो त तिखो करे छॾ जो जेको बि हुनजे ॻोठ में घिड़े हुनजो सिर धड़कादार हुजे। ईअं ई कंदुसि बाबा साईं। पोइ मूंखे इजाज़त ॾियो त मां हिन महिल वञी थो पंहिंजे कम खे शुरू कयां। जॾहिं इहो कमु थी वञे ऐं दरिया खान वारा बहावल जी खोटियल खॾ में किरी पवनि, हुन खां पोइ तोखे छा करिणो आहे मूंसां अची मिलजां, मां तोखे सम्झाईंदुसि। हाज़ुर बाबा साईं, हूअं बि जेको बि तव्हांजो हुकुम हूंदो आहे न, हुनखे अखियुनि ते रखी मां अमल कंदो आहियां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।